अस्सलाम वालेकुम दोस्तों, कुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। अॼु शालती वे रिसाले मां आयल मुख़्तलिफ़ मर्द किरदार ऐं औरत किरदार जेके आहिनि उन्हनि जे ज़ातनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। जीअं ॾिठो वियो आहे त कमीशन वारा हर भेरे कंहिं न कंहिं सूरमे या सूरमी जी ज़ात पुछंदा आहिनि। गुज़िरियल भेरे चनेस जी ज़ात ऐं सोहिणी जी ज़ात पुछी हुई कमीशन जी टेस्ट में। सो उन जे हवाले सां असां थोरी कोशिशि कई आहे त मुख़्तलिफ़ जेके किरदार आहिनि उन्हनि जूं ज़ातियूं जेके आहिनि उन्हनि खे ॻोल्हण जी। सो अॼु पहिरां ॾिसूं था मारी जी ज़ात रेबाड़ी या माड़ेची हुई, मगर वधीक जेका मुस्तनिद हिन जी ज़ात सम्झी वेंदी आहे उहा माड़ेची आहे। उन ते हमीद सिंधी साहिबु जेको आहे सुर मारवी ते हिकिड़ो ज़बरदस्त किताबु लिखियो आहे, उन में हुन साबित कयो आहे त उनजी ज़ात माड़ेची आहे। जॾहिं त कल्याण अडवाणी उनजी ज़ात पहवार ॿुधाए थो, मगर वधीक मुस्तनिद ज़ात जेका आहे उनजी उहा माड़ेची आहे। ॿिए नंबर ते मूमल जी ज़ात गुजर हुई, राजा आनंद जी धीउ हुई। ऐं टे नंबर ते लीला जी ज़ात गांइचण हुई। सोहिणी जी ज़ात सामटी हुई। हीउ सुवालु जेको पुछियो वियो हो गुज़िरियल भेरे, ऐं सामटी ज़ात खे उन्हनि सही करार ॾिनो हो जवाबु। मेहार जी ज़ात निंगामणो आहे। ससी जी ज़ात ॿांभण या ॿांभियाणी हुई। ॿी रवायत मशहूरु आहे त हू हिंदू हुई, हुनखे मशहूरु धोबी मोहम्मद पालियो, उन करे ससी ज़ात जी खटियाणी मशहूरु थी। चनेसर जी ज़ात दासड़ो हुई। सुमरा घराणे मां ई हिकिड़ो क़बीलो दासड़ो हो, जंहिंजे पुठियां जेको आहे हिन जी ज़ात दासड़ो पई। इहो सुवालु बि गुज़िरियल भेरे कमीशन में पुछियो वियो हो। राणे जी ज़ात मेंद्रो हुई, जॾहिं त ॿी रवायत मूजिबि राणे जी ज़ात सुमरो हुई। ॿीजल ज़ात जो चारण हो, ऐं ॿीजल खे जंहिं माण्हू निपायो हो उहो बि जेको आहे उनजो नालो बि चारण हो, या त उनजे पुठियां ई उनजी ज़ात जे पुठियां हुन ते हिन जी ॿीजल जी ज़ात बि चारण पई हुजे। बाक़ी हाणे सोरठ जेको आहे उन जी ज़ात मालूम न पई थी सघे। असां तमामु घणी कोशिशि कई आहे, मुख़्तलिफ़ रवायतूं मिलियूं आहिनि, पर उहे केॾियूं मुस्तनिद कोन लॻियूं। जंहिं बि दोस्त खे जेकॾहिं हिन जी ज़ात जी ख़बर पए त उहो कमेंट में असांखे, जीअं इहो बि जेको हिकिड़ो आहे मसइलो इहो हल थी सघे।